सदना गुरबाणी पढ़ो साहिब छा चंदा चंदा तंत मंत न जो हई तिस चाख न लागे। चाख खबर तो चाके चने चाख चंदा ही नजर के चंदा जेको रोज गुरबाणी पढ़े तो रब सा जुड़ियल आ ना उनके कोई भी नजर ना ही लगदी। नजर उन्हनि खे लगदी आ जेके वहमन में भटकियल हूंदा आहिनि। पोइ वेंदा आहिनि साईं मुंहिंजे घर में कलेश कंहिं महिल कंहिं जोशी वटि वेठा आहिनि। पोइ जोशी बि ईअं थोरी चवंदा त वञी करे तूं पंहिंजो थोरो जीवन सुधार गुरबाणी वञी पढ़। उहो चवंदो अच मां तोखे तावीज़ ॾियां थो कोई धागो ॾियां थो। तंहिं करे ॿार बाद में जाईंदो असां वटि पहिरों में हुनजे कारे टिकनि जो बि इंतज़ाम करे छॾियऊं असां। सतनाम छाजे करे नज़र अच्छा नज़र बि हुनजी लॻंदी आहे जेको रिश्तेदार असांखे न वणंदो हुजे। ईअं हूंदा ॿार जी बुई अचे न जंहिंजी घर में सायत न हुजे पेके घर में उनजी बुई अची करे काथे ॿार जाए न उनजी बुई अची वाधाई ॾेई वञे अचे तमामु प्यारो ॿार आहे मुंहिंजे भाउ ते वियो आहे तमामु सुहिणो ॿार आहे। उहो चलो बुई उतो निकिरे वेचारी पोयों थी पए ॿार खे थोरी खंघि थोरो ज़ुकाम ख़बर त छा चवंदा चवंदा आहिनि फिलाणी आई मुंहिंजे ॿार खे नज़र हणी वई। अच्छा चए छा वेचारी उहा त अञा सारा करे वई ईअं त न चई त सावरो ॿार आहे मूंखे नथो वणे पोइ त तव्हां चांहि बि न पुछा कंदसि। उहो त वेचारी सारा कंदी न पर बंदो ड्रिजो पियो आहे त मुंहिंजे ॿार जी कोई सारा बि न करे हिन जे करे कारा टिका हणी छॾियो। वहमी बंदा आहिनि हे जेके जोतशिन पांधनि जा जेके दुकान हलंदा आहिनि उहे हलंदा बि इन जे करे छो त बंदा वहमी घुमंदा पिया आहिनि ऐं वहमी बंदे खे भटकाइण जी काई वॾी ॻाल्हि न आहे मिंट भटकी वेंदो।